वेलकम बैक नाज़रीन। अच्छा जी तव्हां चओ त ठीकु आहे पंहिंजो इहो सूरत हाल थिए, पर जेकॾहिं डॉक्टर कादिर मक्सी हयालती पली जो जलाल महमूद शाह बशीर खान कुरैशी ऐं ॿिया जेके सपना जी क़यादत आहे, जेके ॿिया सिंध बचाव कमेटी अॻुवान जी क़यादत आहे, उहे गॾिजी निकिरनि त माण्हू तव्हां सम्झो था उनखे डोनेशन न ॾींदा, चंदो न ॾींदा त जी हिते ॿोड़ मुतासिर आहे, ओॾो कोई रिलीफ नथो मिली सघे। मुंहिंजे ख़्याल में एनजीओ जो इंतज़ारु कजे, सरकार जो इंतज़ारु कजे। मुंहिंजे ख़्याल में त माण्हुनि सां रुगो जेकॾहिं कंहिं हिकिड़े स्पॉट ते मदद करणी हुजे त झोली फंड खणण लाइ आऊं तयारु आहियां। झोली झले असां अवामी तरीक़े ईअं ई कंदी आहे, असांजे कारकुन ताईं हई भुटा ॾिसंदो, कादर आटा ॾिसंदो, झोली झले बीठा हूंदा आहिनि सैयद आलम शाह। पर झोली झले मिसाल तौरु अॼु असां SNA में हिकिड़ो तजुर्बो थियो, तव्हांखे यादि हूंदो, सिंध नेशनल अलायंस जो तजुर्बो थियो, सिंध क़ौमी इत्तेहाद, जंहिंमें झोली झले फंड कया विया। पोइ वरी सिंध जे माण्हुनि पोइ वरी पीपल्स पार्टी ॿिया लॻा, अबा चंदा केॾा विया, चंदा वठी खाई विया। हिकिड़े हिते घण तरफ़ी ॻाल्हि आहे न, वरी को मीडिया जे चैनल ते वेठा हूंदासीं, बशीर कुरैशी वेठो हूंदो, जवाबदार थियो या कादिर मक्सी, उनखां वेठा साफ़ सवाल पुछंदा, आयाज़ लतीफ़ भले जा ॿुधाए तव्हां निकिता हो कंडियारे मां, त सारा कंडियारे में मिलिया हुजनि 35,000, पर चवंदा करोड़े रुपया चंदो करे क़ौम परस्त खाई विया। तंहिंजे करे मुंहिंजे ख़्याल में त बजाए कैश वठण जे, पैसा वठण जे, असां जीअं अवामी तहरीक करे हा असीं चऊं पिया बाबा असांखे 500 थेलियूं ठाहे ॾियो बिरयानी जो, हिन कैंप लाइ 1.5 पाव जूं, उहे ॾेई आयासीं। बाबा 1000 असांखे चांहि जे पतीअ जा डंडड़ा पुड़ीका ॾियो त असीं फलाणी कैंप में। इहो तरीक़ो बहितर आहे। ॿियो आहे त माण्हुनि खे रेस्क्यू करे कढण, उन लाइ ॿेड़ियूं खपनि। उहे ॿेड़ियूं जे किथे मूंखे मिली सघनि त ऐं तव्हां मूंखे गाइड करे सघो त टेंट या ॿेड़ी किथां मिलंदी, त आउं सचपच पिनण लाइ तयारु आहियां त ॿेड़ियूं ऐं टेंट वठी उते पुॼे। इन ॻाल्हि कंटिन्यू कंदासीं। इंजीनियर नसीर मेमन साहब असां लाइन ते मौजूदु आहे। अस्सलाम वालेकुम नसीर साहब। वालेकुम सलाम। नसीर साहब, गुज़िरे दफ़े असीं ॾिठोसीं त ॿोड़ मुतासिर लाइ सिविल सोसाइटी बि निकिती, हुकूमत हुई, माज़ी में बि उनजी कारकर्दगी सही न हुई, हिन वक़्तु बि सही न आहे, NGOs बि निकितियूं, कॉम्प्रेस धुरियूं बि निकितियूं, पर हिन दफ़े असांखे NGOs जीअं नमूने सां निकिरणु घुरिजनि आहे, रिलीफ कमु करणु घुरिजनि आहे, या कॉम्प्रेस धुरियुनि खे करणु घुरिजे आहे, उहे हिन दफ़े नज़र न पियो अचे बरसाति मुतासिरनि जे लाइ। मां NGOs वारे हवाले सां त कुझु कमेंट करे सघां थो। नेशनलिस्ट धुरियुनि जे लाइ बहितर आहे त उहे दोस्त पाण पंहिंजे रोल जे बारे में ॻाल्हाइनि। ॻाल्हि हीअ आहे त जेको NGOs जो रिस्पॉन्स हूंदो आहे डिज़ास्टर में, उहो हमेशह इंटरनेशनल फंडिंग सां हूंदो आहे, छो त हीउ करोड़े रुपयनि जी फंडिंग खपंदी आहे। हीउ नंढो ऑपरेशन कोन्हे। कंहिं बि NGO वटि पंहिंजा एतिरा फंड न पिया हूंदा आहिनि जो इन एमरजेंसी जी सूरत में करोड़े रुपया उहे कंहिं बि प्रोजेक्ट मां कढी ॿिए हंधि लॻाए सघनि। इहो पॉसिबल न हूंदो आहे। नतीजो छा थींदो आहे त उहे वेट कंदा आहिनि त उहे कंहिं डोनर एजेंसी अचनि, उहे फंडिंग कनि ऐं NGOs पोइ उन जे बेसिस ते ऑपरेशन कंदियूं। हाणे इंटरनेशनल एड एजेंसीज़ अचण में जेका लेट कई, उन जो सबबु वरी इहो आहे त इंटरनेशनल एड एजेंसीज़ तेसि ताईं विच ते न पवंदियूं जेसि ताईं उन मुल्क जी हुकूमत फॉर्मली उन्हनि खे रुकेस न करे। तव्हांखे यादि हूंदो जॾहिं 22 अगस्त जे मुंड में पहिरियों स्पेल आयो डिज़ास्टर जो, त उन वक़्तु हुकूमत खे सिविल सोसाइटी ऐं NGOs जे तरफ़ां इहा ॻाल्हि रेज़ थी त तव्हां UN खे फ्लैश अपील लाइ रिक्वेस्ट करियो, पर हुकूमत हुन ते तासुर ॾिनो त हीउ नंढड़ो हिकिड़े ज़िले जे कुझु तहलकनि जो मसइलो आहे ऐं कहिड़े मुंहं सां असां सॼी आलमी बिरादरी खे हिन लाइ अपील कयूं, असां पाण हिन खे फेस कंदासीं। त हुननि हुनखे ईज़ी वरितो। नतीजो छा थियो त जॾहिं ॿियों ऐं टियों स्पेल तमामु हेवी आया ऐं हुनखां पोइ वॾो डिज़ास्टर थियो, तंहिंखां पोइ वञी हुकूमत अखि पटी ऐं हुनखां पोइ हुननि UN खे अप्रोच कयो आहे। हिन खां पहिरियां तव्हांखे पर्सनली थो ॿुधायां, तव्हांखे एविडेंस ॾेई सघां थो त इंटरनेशनल एजेंसीज़ NGOs जॾहिं उते का सपोर्ट करण लाइ एक्टिव थियूं त उनखे प्रॉपर लिटरली हुकूमत उन शइ खां जहिड़ो कर इनडायरेक्टली चइजे त रोकियो, डिस्करेज कयो, हुननि खे हुननि ऑपरेट करण जे लाइ घणो इनकरेज न कयो। नतीजे में उहे इंटरनेशनल एड एजेंसीज़ पहिरें जेके अॻिते आयूं से पोइ ते हटी वियूं ऐं बाद में जॾहिं घणो डिज़ास्टर थी वियो ऐं UNO खे हिननि इंटरवीन करण लाइ चयो, त पोइ असांखे हिकिड़ी ॻाल्हि सम्झणु घुरिजे त इंटरनेशनल एड एजेंसीज़ जा जेके सिस्टम आहिनि से हाईली ब्यूरोक्रेटिक आहिनि, उहे एतिरा आसान कोन्हनि। जेकर हू तमामु फास्ट ट्रैक ते ऑपरेट कनि तॾहिं बि हुननि खे कुझु ॾींहं ऐं हफ़्ता लॻंदा आहिनि, छो त हीउ करोड़े रुपयनि जी डीलिंग आहे। उहा जेकर लापरवाही सां कंदा तॾहिं बि वरी क्वेश्चन रेज़ थियनि था, ट्रांसपेरेंसी जा ऐं कई मसइला थियनि था। तंहिं करे उहे पूरा सिस्टम ग्राउंड ते आणनि, उनखे एक्टिवेट करणु, माण्हुनि जी रिक्रूटमेंट करणु, हेवी प्रोक्यूरमेंट करणु, हेवी ट्रांज़ेक्शन्स करणु, इहो कमु ख़ुदि हिकिड़ो प्रॉपर सिस्टम थो घुरे, हुन में टाइम लॻी थो वञे। त मुंहिंजो पंहिंजो ओपिनियन इहो आहे त जेका हुकूमत UN खे या इंटरनेशनल एड एजेंसीज़ खे शुरू में जेको हुननि डिस्करेज कयो, उनजे करे जेको टाइम लेग थियो आहे, उनजे करे तव्हांखे सुस्ती नज़र थी अचे। पर हींअर जॾहिं UN विच ते पई आहे ऐं हुकूमत ख़ुदि अपील कई आहे, त असां रिसेंटली कुझु ॾींहंनि में ॾिठो आहे त NGOs काफ़ी हुते मूव कयो आहे, हाणे इंटरनेशनल फंडिंग आहिस्ते आहिस्ते अचणु लॻी आहे। ईंदड़ कुझु ॾींहंनि में वधीक फंडिंग अची वेंदी, पर मां सम्झां थो जेतिरी अचणु घुरिजे शायदि ओतिरी न अची सघे। नसीर साहब, NGOs सिविल सोसाइटी आम किरदार आहिनि, पर सिविल सोसाइटी में ॿिया तबका अची था वञनि, ॿिया शोभा अची था वञनि, ॿिया माण्हू अची था वञनि, उहे बि हिन दफ़े जा मुखीर हज़रात आहिनि, उहे बि हिन दफ़े नज़र न पिया अचनि जीअं बोर्ड में माण्हू एक्टिव थिया हुया। तव्हांजी ॻाल्हि सही आहे। बदकिस्मती सां इहा आहे त असां वटि जेका जंहिं शइ खे सिविल सोसाइटी चइजे न, उहा
सिंध में त तव्हांखे नापे थी नज़र अचे सिर्फ़ु एनजीओ सिविल सोसाइटी कोन्हनि एनजीओ खां सवाइ सिविल सोसाइटी जा ॿिया कई जेके डायमेंशन्स थियनि था उहो मजबूरी तौर सिविल सोसाइटी सिंधी सोसाइटी जे अंदरि काफ़ी हिकिड़ी वीक आहे छो त असां फ्यूडल ड्रिवन सोसाइटी आहियूं सिविल सोसाइटी हलाईंदो आहे वाइब्रेंट मिडल क्लास तंहिंजे करे उहा इनहेरेंट असांजी हिकिड़ी वीकनेस आहे ऐं उन में तव्हांखे हिन भेरे जेको रेस्पॉन्स घटि थो नज़र अचे उन में मां अगेन चवंदुसि ॾिसो हुकूमत जो इहो कमु हूंदो आहे त हिकिड़ो त उहा खुद उते मैदान ते लहे पंहिंजी एफर्ट ॾेखारे दुनिया खे ॿुधाए त असां हीअ कयूं पिया दुनिया खे ॿुधाए त असां सां हेॾी सीरियस सिचुएशन आहे उहा वञी मोबिलाइज़ कंदी आहे ॾिसो ॿियनि नंढी नंढियुनि शयुनि जे लाइ जॾहिं तव्हां मिसाल वठो जॾहिं रुॻो नंढी इलेक्शन थी थिए तक जी त सॼे मुल्क जा वॾेरा अची था लहनि ऐं उते कैंपूं हणनि जेके मरी विया आहिनि पंहिंजे क़बरुनि ते वञी था वोट जूं पर्चियूं पहुचाइनि हीउ वक़्तु हुयो तव्हां सिविल सोसाइटी खां ज़रूरु डिमांड करियो पर मां ॻाल्हि थो कयां त जिन माण्हुनि खे इलेक्शन में असां वोट ॾियूं था जिन माण्हुनि खे हुकूमत करण जो हक़ ॾियूं था जिन माण्हुनि खे टैक्स ॾियूं था जिन माण्हुनि खे समूरा वसीला ॾियूं था पहिरीं ज़िमेदारी उन्हनि जी आहे मुख़ैर हज़रात ऐं सिविल सोसाइटी जो रोल बि ज़रूरी आहे उहो तमामु अहम आहे पर मां तव्हांखे ॿुधायां त हीउ जेको डिज़ास्टर थियो आहे रुॻो तव्हांजो स्केल सोचो त यूनाइटेड नेशन्स $550 मिलियन जी रिक्वेस्ट कई आहे मूंखे ॿुधायो सिविल सोसाइटी सभु मुख़ैर गॾिजी बि एतिरो अमाउंट नथा जनरेट करे सघनि हीउ बेसिकली हुकूमतुनि जो रोल आहे हेॾे वॾे डिज़ास्टर खे हुकूमतूं ई मुंहुं ॾेई सघंदियूं सिविल सोसाइटी खे उहे अॻियां खणनि उहो स्पेस क्रिएट कनि उहा ट्रांसपेरेंसी पैदा कनि उहो माहौल पैदा कनि जंहिंमें सिविल सोसाइटी लाइ स्पेस क्रिएट थिए मां डिफेंड नथो कयां त सिविल सोसाइटी जो रोल जेकर वीक आहे उहो बिल्कुलु वीक आहे मां हुनखे एडमिट थो कयां पर मां तव्हांखे उहे ॿिया फैक्टर्स थो ॿुधायां जेके उन रोल खे डिटरमिन कनि था आख़िर में तव्हांजी पाण बि कॉलम में लिखंदा रहिया आहियो ऐं चवंदा बि रहिया आहियो त सिंध में पीपल्स पार्टी मुतबादिल कॉम्पस थी सघनि था तजवीज़ बि ॾींदा रहिया आहियो मुख़्तलिफ़ आइडिया बि ॾींदा रहिया आहियो त हिन रिलीफ जे कम जिते पीपल्स पार्टी नाकाम वई आहे त कॉम्पस धुरी को किरदारु अदा न पिया करे सघियूं मुंहिंजो ख्याल आहे हुनखे ज़रूरु करणु घुरिजे आहे थी सघे थो हुननि वटि एॾो वॾो अमाउंट या पैसा न हुजनि उहे वॾा करोड़ रुपया जनरेट न बि करे सघनि पर माण्हुनि ताईं पहुचनि माण्हुनि जे विच में हुजनि हिन मुसीबत जे घड़ीअ में ॿियो न त इवेक्यूएशन कराए सघनि माण्हुनि खे कैंपुनि ताईं पहुचाइण ऐं पंहिंजे वसीलनि हर जेतिरो हुननि खे सरगर्म रोल प्ले करणु घुरिजे उहो मां सची ॻाल्हि आहे त पर्सनली मां 15-20 ॾींहं यूरोप में होसि मां कल्ह वापसि आयो आहियां मूं अख़बारूं हाणे अची सही माना में पढ़ियूं न मूं दोस्तनि सां टेलीफोननि ते राब्ता कया आहिनि मुंहिंजो इम्प्रेशन इहो आहे मूंखे एग्ज़ैक्ट एविडेंस कोन्हे थी सघे थो त के कोम्पर तुरियूं किथे पहुतियूं बि हुजनि पर जंहिं स्केल जो डिज़ास्टर आहे त हुनखे जेतिरो रेस्पॉन्स ॾियणु घुरिजे आहे सोसाइटी सां जंहिं तरह अॻियां लीडरशिप ॾियणु घुरिजे आहे क्राइसिस में मूंखे उनजी कमज़ोरी नज़र अचे थी नसीर साहब ताईं तमामु घणी महिरबानी नसीर साहब सही ॻाल्हि कई जेका हुननि जे ॻाल्हि जो थ्रस्ट हो आख़िरी जा ॻाल्हि हुई त जेका सरकारूं हूंदियूं आहिनि चूंडियल उहे रोल प्ले कंदियूं आहिनि ऐं पैसा बि उन्हनि वटि हूंदा आहिनि ॾिसो अॼु सपना जेको मुतालबो कयो आहे अॼु सपना चयो आहे $1 बिलियन जेको अवामी तहरीक मुतालबो कंदी रही आहे सपना कयो आहे त $100 बिलियन जो हिकिड़ो नुक़सानु थियो आहे माना 800 अरब रुपयनि जो नुक़सानु थियो आहे 800 अरब रुपया छा 10 करोड़ रुपया बि सिंध जूं कॉम्प्रेस पार्टियूं नथियूं मिलाए सघनि 800 अरब रुपया त वॾी ॻाल्हि आहे ऐं तंहिंखां सवाइ असां छा था करे सघूं एडवोकेसी ऐं लॉबिंग उन लाइ हींअर अवामी तहरीक 1 अक्टूबर ते ॿोॾ मुतासिरनि जो वॾो कन्वेंशन बि करे पई सॼे सिंध मां हज़ारे ॿोॾ मुतासिर गॾु पिया कयूं लॉबिंग ऐं एडवोकेसी हाणे कैंपुनि ताईं नसीर साहब जा ॻाल्हि कई तव्हां पाण यूरोप हो त हिते कैंपुनि जे विच में त असीं वेठा आहियूं कैंपुनि जे विच में अवामी तहरीक त हर जाइ ते आहे तव्हां वेंदव न तव्हां अॼु जेकॾहिं अॼु तव्हां हिकिड़ी सिंधी वॾी लीडिंग न्यूज़ पेपर जो कॉलम खणी अॼोकी अख़बार जो पढ़ंदव त हुन में कॉलम नवीस ख़ुदि लिखे थो अॼु हिकिड़ी सिंधी वॾी अख़बार जो कॉलम नवीस त जिते जिते वियुसि उते अवामी तहरीक जूं कैंपूं नज़र आयूं ॿिया नेशनलिस्ट नज़र न आया अवामी तहरीक जो वास्तो हुजेसि अलाए उहो तव्हां चेक कजो त वास्तो आयुसि कोन्हे मथां ज़ात तव्हांजी जो हुजे तंहिंजे करे आउं हीअ थो सम्झां त जेके सिंध जा नेशनलिस्ट आहिनि उन्हनि खे उहो रोल प्ले करणु खपे पर जंहिं हद ताईं करणु खपे उन हद ताईं रोल प्ले न थियो आहे पर रऊफ़ साहब हिकिड़ी ॿी ॻाल्हि ॾिसो त एनजीओ जे मैकेनिज़म जी ॻाल्हि कई न त मैकेनिज़म में टाइम लॻंदो बाबा मैकेनिज़म एनजीओ रुगो इन इंतज़ार में वेठियूं हूंदियूं सिंध जे एनजीओ सां लॻापियल माण्हू ऐं वफ़ाक़ में पीपुल्स पार्टी त सिंध सरकार या वफ़ाक़ी सरकार अपील करे त पोइ अचूं भला जेको ज़िलज़िलो आयो मुज़फ़राबाद में आज़ाद कश्मीर में जंहिंमें लखे माण्हू विया हलिया नुक़सानु थियो वॾो हज़ारे माण्हू अजल जो लकमो बणिया उन्हनि लाइ एनजीओ वेठियूं त यूनाइटेड नेशन जे अपील करे उते एनजीओ त पंहिंजा डंडा कुंडा खणी काठ कुआड़ा खणी अची लथियूं क्यूबा जी टीम अची लथी क्यूबा जी हुकूमत बि अची कैंपूं आयूं ऐं साइक्लोन आयो सिंध में हज़ारे माण्हू मरी विया केटी बंदर ऐं शाह बंदर में कोन आया तंहिंजे करे एनजीओस खे बि इस्लामाबाद में थधी हवा लॻी पई आहे भरिसां सवात वेझो आहे हेॾां आज़ाद कश्मीर ऐं मुज़फ़राबाद वेझा आहिनि लाहौर बि सॾ पंध थिया सिंध आहे झंग में सिंध में पंजगोर में हब में खुशदार में तबाही ईंदी एनजीओ इंतज़ार कंदियूं त आलमी अपील अचे पोइ यूएनडीपी फ़ैसिलो करे अक़वाम मुतहिदा जी जेका अपील थिए तंहिंजे करे ॿी ॻाल्हि ॿी आहे रऊफ़ साहब
जॾहिं तव्हांजे तक तव्हांखे यादि आहे गुज़िरियल साल गड़ी खैरे खे ॿोड़ियो पियो वियो हिकिड़ो MP हो मूंखे नालो विसरी वियो आहे जी गुलाम अली साहब हा ज़ात जो अलाए हमरा हो उहो पीपल्स पार्टी जो उन अची मीडिया ते रड़ियूं कूकूं कयूं त मुंहिंजो शहर ॿोड़ियो पियो वञे ऐं ख़ुदि काइम अली शाह साहब ते तनक़ीद कई तव्हांखे यादि हूंदो मीडिया ते अची हींअर तव्हांखे बदीन मां सांगड़ मां उमरकोट मां मीरपुर ख़ास मां को हिकिड़ो MPA MNA लधो आहे नवाब यूसुफ टालपुर खां सवाइ उन गोड़ कयो आहे उन खां सवाइ ॿियो को पीपल्स पार्टी जो हिकिड़ो MNA MPA सांगड़ जो नवाब शाह जो खैरपुर जो जंहिं अची चयो हुजे त मुंहिंजो ज़िलो ॿुॾे पियो जोईअ जो को MP आयो हुजे को नंगर पारकर मां ऐं मिठीअ मां को शर्जील मेमन ॻाल्हायो हुजे कंहिं सांगड़ मां ॻाल्हायो हुजे अदा मुंहिंजो तलको ॿुॾे पियो ऐं अपील थो कयां डोनर्स खे ऐं DCO सां गॾु बीठो आहियां मैदान में ऐं चवां थो ॿेड़ियूं ॾियो माण्हू कढूं ऐं तो तव्हांजे ज़रिए अपील कयां ॾिसो मूं वटि छा आहे मूं वटि ॿेड़ियूं कोन्हनि ऐं चवां थो हींअर मूंखे ॿेड़ियूं ॾियो ऐं तव्हां सां गॾु असांजे अवामी तरीक़े जा कारकुन उन इलाइक़नि में वेंदा असीं मेन पावर ॾेई सघूं था असांजा कारकुन असां वटि वसीलो कहिड़ो आहे फिशर फोक फोरम फिशर फोक फोरम वारनि कुझु जायुनि ते उन्हनि जा वसीला पूरा सारा ख़ैर उन्हनि वटि ॿियो डोनर्स जो वॾो फंड आहे पर फिशर फोक फोरम हुकूमत में त कान्हे उनजे बहरहाल उनजे बावजूदि हुननि कमु कयो या तव्हांजो चैनल आहे या ॿिया चैनल्स आहिनि उन्हनि कुझु अपीलियूं कयूं मीडिया सिंधी सहाफ़ी वीचारो ॾुख सुख में वञी ॿेड़ीअ में चढ़ी वञी पहुतो आहे पर सरकार तरफा अच्छा ॿियो हिकिड़ो कंटिन्यू कंदा सूबाई वज़ीर आहिनि हाजी मुज़फ़र शुजरा साहब असां लाइन ते मौजूद आहे अस्सलाम वालेकुम शुजरा साहब वालेकुम अस्सलाम वरहमतुल्लाह वबरकातुहू साईं अॼु बरसात जी जेका तबाहकारी बाबति सेनेट जेका जुड़ियल कमेटी आहे फारूक एश नाइक साहिब सदर में इजलास थियो आहे जंहिंमें हुन NDA में बरसात जी तबाही जो ज़िम्मेवार सिंध सरकार खे करार ॾिनो आहे हुन चयो आहे त जेके DCOs सिंध में आहिनि उन्हनि में एतिरी सलाहियत ई कान्हे जो बरसात मुतासिरनि जी का मदद करे सघनि ये ना है जी साईं ये बिल्कुल ना है भाई जेके डिजास्टर जेके हुननि खे कंहिंजे बि जल में न हूंदा आहिनि जी जी असांखे DCOs खे काई छत्री कोन आई जो पंहिंजे हिनखे डिस्ट्रिक्ट खे बचाए सघनि जी जी NDA में वारनि खे चयो ख़बर नथी पवे NDA वारा ख़ुदि NDA में जो ज़फ़र कादिर साहब जेको चेयरमैन आहे उनजो बयानु आयो आहे मीडिया ते उन इजलास दौरान ई हुन मौक़ुफ़ ॾिनो आहे बहरहाल जी जी उनजी पंहिंजी ॻाल्हि आहे बस असां जेको आहे न हीअ जेके डिजास्टर ईंदा न कंहिं बि गवर्नमेंट जो न हूंदा त झले सघे जी अमेरिका जेको वेल ऑफ गवर्नमेंट आहे सॼी हुनखे दुनिया जी ख़बर आहे जंहिंजो सैटेलाइट लॻे पियो हुन मथे हेठि आर्टिफिशियल जुड़ पैदा करे सघंदा आहिनि उहे नथा रोके सघनि असांजे कंहिंखे ताक़त आहे छा हिकिड़ी तव्हांखे ॿी ॻाल्हि ॿुधायां अलाह से जे हथ हूंदा इंसान जो को वस कोन हूंदा हिन में इहा जेका बरसाति आहे को मामूली बरसाति कोन्हे हाईली डिजास्टर बरसाति हुई तंहिंजे करे तमामु इहा जेका तकलीफ़ आहे असांजे खाॿे पासे वारे इलाइक़े सॼे खे तक़रीबन 11 ज़िला त तमामु सख़्तु मुतासिर थिया आहिनि बाक़ी बि ज़िला इलाही मुतासिर थिया आहिनि त इहा को आम शइ कोन्हे त माण्हू चइजे ज़बान में भई हीअं थियो तव्हां हीअं छो न कयो असांखे जेका वार्निंग मिली 3 ॾींहंनि जी पहिरियों मिली 3 तारीख़ ठीक है 8 तारीख़ वार्निंग मिली 8 तारीख़ सॼे पंहिंजे स्टेक होल्डर्स खे ख़त बि लिखियोसीं ईमेल ते ॿुधायोसीं टेलीफोन ते ॿुधायोसीं बाबा ही वार्निंग मिली आहे 9 तारीख़ ते तव्हां पंहिंजा प्रिक्योर करे रखो हाणे तव्हांखे ख़बर आहे त 2 ॾींहं 3 ॾींहंनि जी वार्निंग जेका हूंदी आहे मैट वारनि ॿुधाए 3 ॾींहं हलंदी बरसाति 3 ॾींहं बरसाति ते कहिड़ी बि तेज़ हले हा तॾहिं बि ठीकु आहे का मसइलो कोन्हे उहा तेज़ हली वाक़ई हुनमें डिजास्टर थियो काफ़ी बदीन जा इलाइक़ा बुॾी विया मीरपुर ख़ासि ऐं मोहम्मद खान जा इलाइक़ा बुॾी विया हुनमें ठीकु आहे पर असां 16 तारीख़ जॾहिं विज़िट ते वियासीं त 16 तारीख़ यकीन कयो त केतिरा ई माण्हू पंहिंजे घर ते हलिया विया ऐं हुनजो चंद मोहम्मद खान जे शहर में पाणी निकाल थी वियो अहिड़े नमूने सां मीरपुर ख़ासि जा काफ़ी हिसा जेके आहे ख़ुशहाल हुया जुडो वग़ैरह सभु कुझु करो हुनमें का शइ कोन्हे जी अॼु कॉन्फ्रेंस जो हैदराबाद इजलास थियो आहे जंहिंमें डॉक्टर कादिर मक्सी जलाल महमूद शाह हयाती पली जो बि जेके लाॻापियल धुरियुनि शिरकत कई आहे उन्हनि चयो सिंध में जेका बरसात जी तबाही थी आहे उनजो वॾो सबबु हुक्मरान जी सिर्फ़ ऐं सिर्फ़ नाअहली आहे ईअं चवणो सुठो आहे जी ज़बान तव्हांजे छा ख़त अचे थो टको ख़त अचे थो ज़बान सां जी साईं हिन महिल जेका असांजा ॿाहिरि आहिनि साईं आहिनि असांजा जी साईं अॻे अचे न छो नथा मदद कनि जी उहो सरकार जी ज़िम्मेवारी आहे न सरकार जी ज़िम्मेवारी आहे फंड कोन वठो हाणे ॻाल्हि ॿुधो सरकार को एॾी वॾी छत्री त कोन्हे सरकार वटि त हिन बरसाति खे रोके सघे हा पर बरसाति जो जेको डिजास्टर थियण खां पोइ हूंदी आहे कारकर्दगी हुनजे उन्हनि सां माण्हुनि जी साथ था कनि माण्हुनि जी साथ असां 8 महीना बरसाति हुननि जी कईसीं पंहिंजे बोर वारनि जी हाणे बि जेकॾहिं 1 महीनो ऐं 10 ॾींहं थिया आहिनि त इहे केरु थो करे गवर्नमेंट थी करे न ॿियो केरु थो करे 3-4 अरब रुपया हिन महिल ताईं गवर्नमेंट ऑफ सिंध जा ख़र्च अची विया आहिनि त सुभाणे खां वठी असां जेके पाकिस्तान रिलीफ कार्ड आहिनि उहे ॾियूं था 20,000 रुपया उहे ॾींदासीं इहा को आम ॻाल्हि आहे छा सरकार हर को चए थो न आयल आहे ईअं चवण में छा आहे भला
हे सियासी जेके जुगादरी इहे त बिल्कुलु चवंदा रहनि असांखे हुननि जी का परवाह कोन्हे भली हिकु इजलास कयो अथव 100 इजलास कनि असांखे का उन परवाह कोन्हे असां पंहिंजे सिर पाण असां हिन सिंध जा वारिस आहियूं पीपल्स पार्टी सिंध जी वारसी कंदे ऐं असां इनशाअल्लाह रहमान पंहिंजे सिंधी माण्हुनि खे दुखड़नि खे असां अकेलो कोन छॾींदासीं तव्हां ॾिठो हूंदो त ईद जा 2 टे ॾींहं हुया जंहिंमें थोरी घणी तकलीफ़ आई माण्हुनि खे अदरवाइज़ असां सभु घणो करे रेस्क्यू करे चुका आहियूं बाक़ी हाणे अर्ली रिलीफ थींदो हुन खां पोइ असां वरी फुल हुनखे रिहेबिलिटेशन कंदासीं जीअं हाणे 40,000 जेके असां पहिरियां तव्हां चओ त इहे जेके सियासी जुगादरी आहिनि हिकु इजलास में 100 इजलास कनि तव्हां माज़ी में ॾिठो त कॉन्फ्रेंस जे सॾ ते तव्हांजे MPs वज़ीरनि जे घरनि ते कारा तवा चढ़िया हुआ घेराव कया हुआ वरी मसलो ॿी ॻाल्हि आहे उहा मसलो ॿी ॻाल्हि हुई हे मसलो ॿियो आहे ही मसले में असां कॉन्फ्रेंस में झलियो त कोन्हे त अची हुननि जी मदद कनि छो था मदद कनि मदद कनि न अची असां ॿाहिरि असां अची मदद कनि हुनखे बि ग़रीबनि खे सिर्फ़ु ॻाल्हि करण सां कोई थी वेंदो छा भला ॻाल्हि जेकॾहिं को करे थो त हुन में को वॾो माण्हू थी वेंदो छा प्रैक्टिकली करे ॾेखारनि न प्रैक्टिकली अची शयुनि सां मदद कनि हर शइ में हुकूमत ही नाकाम थी हर शइ में हुकूमत नाकाम थिए हिकिड़े टीवी चैनल ते 10 ॾींहंनि खां वठी हिकिड़ा माण्हू बुखिया वेठा पर सिंध गवर्नमेंट कुझु ॾिसे कोन थियो आहे तव्हां पाण इंसाफ़ कयो त 10 ॾींहं जेकॾहिं को माण्हू इंसान ज़िंदा रही सघे थो वधीक खाइण पीअण खां बग़ैर इहे त गवर्नमेंट ऑफ सिंध ॾिना आहिनि न कॉर्पोरेशन या ॿियनि त कोन ॾिना आहिनि सॼो कुझु असां कयो अथसि असां कंदासीं असां हुननि जा चयमि न मां चयमि त असां वारिस आहियूं सिंध जा ऐं सिंध खे असां अकेलो कॾहिं कोन छॾींदासीं ऐं ठीकु आहे तकलीफ़ ईंदियूं आहिनि डिज़ास्टर में सभु तकलीफ़ ईंदियूं आहिनि हाणे अमेरिका में डिज़ास्टर आयो 36 लख माण्हू हलिया विया ॿाहिरि उन्हनि खां त गवर्नमेंट कोन पुछियो तव्हां मानी खाधी आहे या तव्हां किरायो कोन्हे या किरायो ॾियो तमामु घणी महिरबानी आरती पुलिस साहब तमामु दिलचस्प ॻाल्हियूं आहिनि सभिनी ते थोरो जेके हिकिड़ो त जेके व्यूअर्स हींअर मेहरान टीवी ॾिसनि पिया उन्हनि खे आउं इहा दावत ॾींदुसि त अॼु राति जो जेॾीमहिल मेहरान टीवी वरी रिपीट थींदी उनमें मुज़फ़र शुजरा साहिब जेके ॻाल्हियूं करे वियो आहे उन मां हिकिड़ो जुमिलो नोट कजो चयो अथसि त असीं वियासीं टने मोहम्मद ख़ान ऐं मीरपुर ख़ास में माण्हू ख़ुशहाल लॻा पिया हुआ हाणे सिंध जो डिज़ास्टर खे मोह ॾींदड़ वज़ीर फरमाए थो ही सिंध जे माण्हुनि जी तौहीन न आहे वज़ीर साहिब नुमाइंदो आहे सो चए थो त हींअर कुझु ॾींहं अॻु में वियुसि त टने मोहम्मद ख़ान मां पाणी नुमाइंदो आहे सो चए थो टने मोहम्मद ख़ान मां मीरपुर ख़ास मां बदीन मां पाणी निकिरी वियो ऐं चए थो माण्हू ख़ुशहाल लॻा पिया हुआ ही वज़ीर आहे जेके न चए थो माण्हू ख़ुशहाल ईअं न त माण्हू अज़ाब मां निकिता ईअं चवे तॾहिं इहो सही कोन्हे पर माण्हू ख़ुशहाल लॻा पिया ॿियो छा थो चए त एॾी वॾी छटी कान्हे हे वज़ीर साहिब आहे ही त बेनज़ीर साहिब लाइ ईअं चवंदा न चवंदा एॾी वॾी असां वटि बुलेट प्रूफ जैकेट ठही कान्हे जेका गाॾी जे अॻियां अचे बेनज़ीर साहिब ते गोलियूं रोके सघे एॾी वॾी बुलेट प्रूफ जैकेट कान ठही आहे जेका मीर मुर्तज़ा जी शहादत जो ॾींहुं आहे मीर मुर्तज़ा खे शहीद थियण ॾिनो कुझु कोन कयूं चऊं कुदरती आफ़त आहे मुंहिंजे रब जे तरफ़ां आहे टारगेट किलर्स रोज़ कराची में सवे माण्हू मारीनि था लाड़काणे ऐं ख़ैरपुर नवाबशाह में लाश वञनि था सिंधियुनि जा चवनि था एॾी वॾी का असां वटि सैटेलाइट कोन्हे जो टारगेट किलर चओ थो सियासी जुगादरी न आहियूं असांजो भाउ आहे पीपल्स पार्टी जेके हिकिड़े माण्हू ज़िंदगी में कॾहिं इस्तीफ़ा ॾिनी आहे हिकिड़ो ज़ुल्फ़कार मिर्ज़ा साहिब इस्तीफ़ा ॾिनी सो इतफ़ाक़ सां हींअर बदीन ॿुधे पियो त आहे कोन हिते पीपल्स पार्टी जो माण्हू ही मुज़फ़र शुजरा साहिब वेठो आहे चए थो सिंधी ख़ुशहाल आहिनि ऐं चए थो क़ौम परस्त ई थो हा मुज़फ़र शुजरा बंधन ते पहिरा ॾिना जा बंधन ते पहिरा असांजे क़ाइद रसूल बख्श पली जे ॾिना अयाज़ लतीफ़ पली जे ॾिना शाहीन ख़ास के लिए फातिमा आले पुटो ऐं रोज़ीना भुट्टो ऐं फारिया शाह इन्हनि बंधन ते वेही पहिरा ॾिना उमरा समो बीठी हुई हैदराबाद जे कासमाबाद जे बंधन ते भाणोट जे बंधन ते मुलाक़ात यार जे बंधन ते असांजे क़ाइद जो टंग जो एक्सीडेंट थियो ठटे जे बंध ते ही किथे हुआ ही त कंहिं बि ॾुखी घड़ीअ में हूंदा कोन्हनि टोड़ी बंद त हिननि पाण टोड़ायो गौसपुर हिननि पाण टोड़ायो माण्हू तवा ईअं खणी राति विच में हिकिड़ी राति ते त माण्हू तवा कोन टंगींदा आहिनि माण्हू ॾुख गॾु थियल आहिनि तकलीफ़ूं हाणे मसलन मुज़फ़र शुजरा साहिब हाणे इहो बयान ॾियण खां पोइ तव्हां सम्झो था त जुॾे ऐं डिगड़ी वेंदो ऐं टने मोहम्मद ख़ान वेंदो ऐं मीरपुर ख़ास लंघंदो ऐं उहे जेके ख़ुशहाल माण्हू इंतज़ार में वेठा हूंदा सो जेको इस्तक़बाल कंदा मुज़फ़र शुजरा साहिब जो जिन खे चयो अथसि त इहे ख़ुशहाल वेठा आहिनि तंहिंजे करे इहा तौहीन जेका कनि पिया पाणी निकिरी वियो आहे किथां पाणी निकितो आहे पाणी शहर जी हिकिड़ी घिटी मां जेकॾहिं पाणी निकितो त टनो मोहम्मद ख़ान ज़िलो आहे टने मोहम्मद ख़ान ज़िले मां पाणी निकिरी चुको मीरपुर ख़ास ऐं हींअर वठी हलांसि शादी लार्ज हींअर वठी हलांसि ॾेई ऐं हींअर वठी हलांसि टंडे
बागे तलाड़ जे कहिड़ी मदद पिया कनि। अमेरिका जो बार बार मिसाल पियो ॾे, ॿिया अमेरिका वारा सभु कम करे वरितऊं, हाणे डिज़ास्टर में अमेरिका जो मिसाल तनि। अमेरिका में ॿोॾ अचण खां पोइ माण्हू हफ़्तनि जा हफ़्ता कैंपुनि में दरबदर पिया थींदा आहिनि। ॿोॾ आई, राति जो आफ़त आई, ॿिए ॾींहुं टे ॾींहुं जेसिताईं समुंड जी तूफ़ान हलंदी पई तेसीं उन्हनि खे रिलीफ ॾींदा, पोइ वरी उहे पंहिंजी जाइन ते रिहेबिटेट थी वेंदा। हिते त गुज़िरियल साल वारा ॿोॾ मुतासिर अञा दरबदर आहिनि। रऊफ़ साहब, गुज़िरियल साल हिननि छा चयो तव्हांखे यादि आहे? इहो मुज़फ़र शजरा साहब, क़ाइम अली शाह साहब, पीर मज़हर साहब, इन्हनि अची ऐलान कया, शर्जील मेमन, इजाम सैफुल्ला डहर साहब, इहे सभु ऐलान कहिड़ा हुआ? तव्हांखे ऐलान अयाज़ समय साहब ऐलान ज़ाहिद बुरलिया ॿुधायो। चयूं ॿोॾ मुतासिरो ट्रेनुनि में चढ़ी कराची हलिया अचो, हैदराबाद हलिया अचो, तव्हांखे कराची में हैदराबाद में प्लाट ॾिना वेंदा, 5-5 लख रुपया ॾिना वेंदा, 120 वालनि जो प्लाट ॾिनो वेंदो। कुछ ॾींहं अॻु में मूंसां ॻाल्हायो हिकिड़े मीडिया चैनल ते ॻाल्हाईंदे शर्जील मेमन चयो टारगेट किलिंग लाइ अयाज़ साहब खे दावत था ॾियूं, अची असां सां कंसल्ट कनि, निशानदेही कनि किथे ऑपरेशन कयूं। मूं चयो मां ठीकु आहे, असीं ईंदासीं। तव्हां ॾिठो ताज हैदर साहब कॉन्फ्रेंस अनाउंस कई, एपीसी अनाउंस करे, सुबुह जो अनाउंस करे, शाम जो क़ाइम अली शाह साहब चयो त ऑल पार्टीज़ कॉन्फ्रेंस मुल्तवी, शाह साहब दौरे ते हले वियो। हींअर पियो चए ही साहब असांजो मुज़फ़र साहब त क़ौम परस्त अचनि, आउं तव्हांजे प्रोग्राम ज़रिए चवांसि थो त आउं सुभाणे खां अवेलेबल आहियां। मुज़फ़र शजरा साहब ऐं क़ाइम अली शाह साहब ऐं गवर्नर साहब जेको लिखी वियो आहे खट जे हेठां, इहे सुभाणे अची असांखे ॿुधाइनि। होम मिनिस्टर सुभाणे ॿुधाए त अयाज़ लतीफ़ पलीजा, अवामी तहरीक जा ऐं सपना जा कारकुन सुभाणे हिन जाइ ते ट्रकूं खणी था अचूं, असां सां गॾु हलो, मिटीअ जूं लपूं खणी कोडर सां हली फलाणे वाह खे ॿधो, आउं तो हलां, ही भॼी वेंदा न, असीं त मैदान में बीठा आहियूं। मदद कयो था, चाहे कंहिं रोकियो था? मदद कीअं कयूं? मसलन ॿुधायो, सम्झायो। जेकॾहिं रोड़ी कैनाल वंदो हुजे ऐं जमड़ाऊ वंदो हुजे ऐं मिठड़ाऊ वंदो हुजे ऐं उहो ओवरफ्लो थिए, उनजे ॿिन्ही पासनि खां पाणी वहण शुरू थिए ऐं मींहनि जे दौरान इरिगेशन खातो उनखे बंदि न करे ऐं LBOD जी डिज़ाइन, हाणे अयाज़ लतीफ़ पलीजो ऐं रऊफ़ चांडो वञी पंजाब जे दंग ते बि LBOD जे पाणी खे रोकियूं, नवाब शाह मां जेके सेमिनारनि जो पाणी सांगड़ पियो अचे उनजे साम्हूं पाण ॿई हली आयतुल कुर्सी पढ़ूं, छा कयूं? तव्हां छा था करे सघूं? ॿुधायो असीं छा था करे सघूं? असीं हीअ करे सघूं था, मेडिकल कैंप आणे सघूं था, डॉक्टर्स एंड सिविल सोसाइटी वटि, NGOs वटि, असां वटि जेके असां अरेंज कया आहिनि उहे कनि पिया। असीं छा था करे सघूं? असीं माण्हुनि खे एवेक्यूएट करण लाइ, मुख़्तलिफ़ इलाइक़नि मां कढण लाइ जेकॾहिं असांखे बोट्स मिलनि त असीं पाणीअ में, कंध जॾहिं पाणी में असीं लही पोड़ियुनि खे, ॿुढड़नि खे हंजुनि में खणी ॿेड़ियुनि में विहारे कढी सघूं था। जेके हैदराबाद, कराची ऐं वॾनि शहरनि में ईंदा उते कैंप्स लॻा, उनमें सैलानी ग्रुप ॾाढी मदद पियो कंदो, उहो मानी पियो ॾे मुख़्तलिफ़ जायुनि ते, ईदी साहब घुमाए, बैंकूं घुमनि, वॾियूं न कोन्हनि रऊफ़ चांडो घुमाए, मीडिया चैनल घुमनि, जेको तव्हांजो वसीलो आहे तव्हां, आउं चवां न हला किथे आहे किथे आहे, पर छा आहे जेके तव्हांजा वसीला आहिनि उन्हनि वसीलनि आहियां तव्हां हलो पिया। अच्छा, हाणे ईदी साहब घुमाए, सिंध मां अरबे रुपया बैंकूं थियूं कमाइनि रऊफ़ साहब, MCB, UBL, ABL, स्टेट बैंक, नेशनल बैंक, अल फलाह, सुनहरी, हर जाइ ते इन्हनि जी ब्रांच आहिनि, उन्हनि जी ब्रांच करोड़ रुपया थी कमाए, का ॾेईअ मां, का तलहार मां, का शादी लार्ज मां। उन हिकिड़ी कैंप आई आहे, मोबाइल फोननि, यू फोन, फलाणो, वारद, टेलीनार, मोबिल लिंक, इन्हनि खे किथे ॾिठो अथव 100 रुपए जी इमदाद विराईंदे। बदीन मां तेल थो निकिरे, अरबे रुपयनि जो तेल आहे, उहे जेके तेल था कढनि थाणे बुला खान मां, ॾहरकी मां, बदीन मां, उहे आहिनि कोन। तंहिंजे करे हिन डिज़ास्टर में सभु ॾिसो, सभु धुरियूं छो त कढी वयूं आहिनि, सभु MQM किथे आहे? MQM में भाई ऐं सॼो ॾींहुं भाई बिटशा जे इजलास पियो थिए, टोपी पई आहे, पटको पियो आहे, भाई सभु भॼिया, मुल्तान लाइ इमदाद मोकिलियो पिए, उन्हनि वटि अरबे रुपया आहिनि, अरबे रुपया त लंडन मोकिलींदा आहिनि, बकुल ज़ुल्फ़कार मिर्ज़ा साहब जे अरबे रुपया मोकिलींदा आहिनि होॾां, हेॾां को बदीन ऐं मीरपुर ख़ासि लाइ 1000 रुपया कोन मोकिलियो। सबबु इहो आहे जो हू चवंदा आहिनि सिंधी में हिकिड़ो ॼञ ऐं घोट ते मिसाल हूंदो आहे, मिसाल कोन थो दोहरायां त घोट में इहा हाल कोन्हे त पोइ ॼञ छा कंदी। सो जेका पीपुल्स पार्टी वेठी आहे उहा पीपुल्स पार्टी जॾहिं गुम थी वई आहे, क़ाइम अली शाह साहब गुम आहे रुगो हेलीकॉप्टर में, क़ाइम अली शाह, ऐं जिते ॾिसो पिया बदीन में छा कयो अथनि, बदीन में ॿोॾ मुतासिरनि ते गोलियूं हलायूं अथनि, सांगण में ॿोॾ मुतासिरनि खे ज़ख़्मी कयो अथनि। हाणे जॾहिं उहे इहे पिया कनि त केरु इन मामले में अची चवंदो त असीं छा कयूं? सभु इंतज़ार में हूंदियूं ॿियूं धुरियूं जेके गैर सिंधी धुरियूं हूंदियूं, उहे चवंदियूं पीपुल्स पार्टी सिंध जे माण्हुनि सां हशर करणु पई चाहे, पर बहरहाल आउं सम्झां थो उनजे बावजूद मुंहिंजे वस में जेको हुअणु खपे, तव्हांजे वस में जेको हुअणु खपे, उहो असांखे अञा वधीक करणु खपे। ऐं इंशाअल्लाह हिन 26 तारीख़ ते सपना ऐं 1 अक्टूबर ते अवामी तहरीक जो कन्वेंशन आहे, उन खां पोइ हिकिड़े नए फेज़ जो आगाज़ कंदासीं। असां जेकॾहिं ज़रूरत पई त झोली झलींदासीं, जे ज़रूरत पई त असीं ॻोठनि में पाण बाहि ॿारे दांगी पचाए असीं उन्हनि माण्हुनि खे मानी ॾियण जी कोशिशि कंदासीं। जेके वसीला आहिनि, जेके असां वटि अणपूरा अणलब वसीला आहिनि, पर नसीर मेमण जेका ॻाल्हि कई त ख़ुदि सिंधी माण्हुनि खां रऊफ़ चांडो साहब सवाल त आहिनि। रऊफ़ साहब चयो त सिंधी माण्हू जिन खे टैक्सिस थो ॾे,
जिन खे वोट थो ॾे ठीकु सर। उहे माण्हू इन्हनि खे वरी वोट पिया ॾींदा बिजां ते जेके इन्हनि खे ॿोड़े तबाह करे विया हलिया उन्हनि ते वरी तीर ठाहे झिमिर हणंदा मुज़फ़र शजरा साहिब जेको चए थो संद ख़ुशहाल लॻी पई आहे उन्हनि खे वरी वोट ॾींदा या संद जो माण्हू इलेक्शन वारे ॾींहुं पाण सां थियल इन्हनि समूरनि ज़िलतुनि जो हिसाब किताब कंदो पंहिंजी तोहीन ऐं पंहिंजे लुड़ी वियल बचनि जो हिसाब किताब कंदो या संद जो माण्हू बिजा तीर बिजा जे पोयां हलंदो। असां ताईं तमामु घणी महिरबानी नाज़रीन अया लतीफ़ पलियो साहब आवामी तहरीक सरबराह था हुनजो मौक़ो ॿुधो असां प्रोग्राम में पाकिस्तान पीपल्स पार्टी सूबाई वज़ीर हाजी मुज़फ़र शुजरा ऐं जिन नसीर मेमन जो बि तस्जियो हिन प्रोग्राम में शामिल कयो उन्हनि सां बि ॻाल्हि ॿोल कई। हिकु ॻाल्हि त साफ़ जी मूं वञे इंटर में जो सरकार त नाकाम आई आहे उन ते इल्ज़ाम लॻनि पिया त उहो को बि घुर्बल रिलीफ बरसाति मुतासिरनि खे ॾेई न सघी आहे। उहा ॻाल्हि इहो सुवाल पंहिंजी जॻह ते बरक़रार त कोई कहिड़ा सबब आहिनि। उन खां अलावा सिविल सोसाइटी जेका जंहिंखे असांजा कोई दोस्त चवंदा नाम निहाद सिविल सोसाइटी उहा नाम निहाद सिविल सोसाइटी किथे आहे NGOs किथे आहिनि डोनर इदारा किथे आहिनि उन खां गॾो गॾु असांजा कॉम्प्रेस धुरियूं बि जेको घुर्बल किरदारु अदा करणु घुरिजे आहे जंहिं लार्ज स्केल ते जेको नसीर मेमन साहब बि ॻाल्हि कई उहो न करे सघियो इहो बि हिकु सुवाल पंहिंजी जाइ ते मौजूदु आहे। पंहिंजे मेज़बान रऊफ़ चांडो प्रोग्राम ते जसंदा अल्लाह भाई।